नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड में रोलू कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी। जी, जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सीता रोड में रोलू कुतनि जो आज़ार न घटियो। रोलू कुतनि जांवरी माला जे रहवासी नमन साला मंठार जांवरी खे रांदि कंदे ज़ख़्मी करे विधो। सीता रोड रोल हेल्थ सेंटर में कुते जे चक पाइण जी वैक्सीन बि अणलभ थी वई। वारस सख़्तु परेशान, जॾहिं त नमन सालनि जे मंठार जांवरी खे तालका अस्पताल खैरपुर नाथन शाह नियो वियो आहे। जी, मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।